कबीर साहब चवे थो त साध बड़े परिवार थी। साध माना साधु। ये असां जेके इनकलाबी था चऊं, जेके सगारा माण्हू था चऊं, जेके साधु जेके आहे सच्चा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी जेका कबीर साहिबु जेका हीअं थो चिठी करे, उहो चए थो साधु जेके आहिनि उहे ॾाढा नेक माण्हू आहिनि, उहे ॾाढा भला माण्हू। चई साध बड़े परमार्थी ज्यूं बरसे आए। चई मींहुं जीअं थींदो आहे, चई मींहुं जॾहिं वसंदो आहे त मींहुं इहो न ॾिसंदो आहे त आउं जेको आहे सो कंहिं ग़रीब जी झोपड़ी ते थो वसां या कंहिं अमीर जे जेको आहे महलात ते थो वसां। उहो न खॾूं ॾिसंदो आहे, न खोबा ॾिसंदो आहे, न पाणी ॾिसंदो आहे, उहो मींहुं आहे। उहो ॼण उनजी हिकिड़ी ड्यूटी आहे, उनजी उहो नेचर आहे, उनजी उहा उनखे वसणो आहे जॻह। चई साधु बि को फ़र्क़ु न कंदो आहे। माना इन मां ॻाल्हि ॿुधाइण थो चाहे त माना साधु जो इहो जेको गुण आहे त उहो सभिनी सां उहो बराबरि आहे, उहो सभिनी सां प्यारु करे थो, उहो जेकॾहिं वसे थो त सभिनी ते वसे थो। चई ककर मांगे जी ककरनि जी ककर वसंदा आहिनि, ककर जेको आहे कीअं वसंदा आहिनि, ककर त को फ़र्क़ु कोन कंदा आहिनि। ककर ऐं पंहिंजो पंहिंजो जो भाङो ॾेई पंहिंजे पंहिंजे पति जो पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे ऐं जेको आहे सो धरती जी उञ उजाए ऐं माण्हुनि खे जेको आहे सो हीअ जेको आहे सो लाज़मी आहे त जॾहिं जेको आहे मींहुं वसंदो त पोइ हीअ जेको आहे सो तव्हांजी जेका धरती आहे सॼी उहा जेको गुले गुलज़ार थींदी चए। चई तपन बिछाए और की अपनो पावस लाइ। चई उहो जेको आहे सो ॿियनि जी जेको आहे सो उञ उजाइनि था ऐं पाण वटि जेको कुझु आहे उन्हनि वटि, जेको उन्हनि खे भाग मिलियो आहे, जेको उन्हनि खे मींहुं मिलियो आहे, जेका उन्हनि जी पूंजी आहे, ॻाल्हि त माण्हुनि जी पियो करे। माना इहे साधू माण्हू जेके आहिनि त ककर मांगे ईअं वसी वेंदा आहिनि, उहो को बि इहो जेको आहे फ़र्क़ु न कंदा आहिनि जेको आहे सो हीउ केरु आहे, हीउ केरु आहे, सभु पंहिंजा आहे। चए थो सिंगूं के लेड़े नहीं। हाणे मिसाल थो ॾिए जेके शींहं आहिनि की उन जा धण कोन थींदा आहिनि, वधि में वधि उहो पंहिंजो कबीलो हूंदो आहे, पंहिंजो पाण में जेको आहे 5, 8, 10 जेके बचा आहे, जेको ज़ाल मुड़ुसु पंहिंजो पाण में हलंदा आहिनि। कि सिंगूं के लेड़े नहीं हंसूं की नहीं पाठ। चए हंजनि जूं कतारूं कोन थींदियूं आहिनि। माना थी असीं त चाहियूं था कि ईअं थियनि, इहे सभई जेके हंज आहिनि सभु जेके, पर हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी जेको आहे सो हिकिड़ी नेचर आहे पंहिंजी पंहिंजी। ऐं उनजे करे हीअ ॻाल्हि करे पियो कंहिंजी कि साधू जेको आहे सो उहो कीअं सभिनी खां निरालो, कीअं सभिनी खां अनेक ऐं वखरी आहे। उनजो मिसाल थो ॾिए कि शींहं जेके आहिनि त उन्हनि जा धण न थींदा आहिनि उन्हनि जा, ऐं जेके इहे हंज जेके थींदा आहिनि इन्हनि जूं कतारूं, उन्हनि जा वलर, उन्हनि जा वॻ न थींदा आहिनि। चई लालू की नहीं बोरियां। चई लाल हीरा जवाहर इहे इन जूं ॿोरियूं भरियल, इहे बसर न आहिनि, बसर पटाटा जूं ॿोरियूं भरियूं पियूं हुजनि। चई इहे जेको आहे सो लाज़मी हटके कबाटनि में बंदि हूंदा, इहे थोरा हूंदा इहे। ऐं पोइ घणनि बादशाहनि वटि घणा बि हूंदा, पर जे ॿोरियूं इन्हनि जूं भरियूं न आहिनि। माना सूंहं आहे हिकिड़ी त लाज़मी लालू आहिनि त उहे लाज़मी कंहिं कबटनि में हूंदा, उहे ॿोरियुनि में भरियल कोन हूंदा उहे। चई साध न चले जमात। ऐं ॿी ॻाल्हि कयूं त साथ जेको थींदो उहो जमात सां गॾु न हलंदो आहे, छो त उन साथ जो जेको टाइम टेबल पंहिंजो आहे, उनजो उथणु पंहिंजो आहे, उनजो वेहणु पंहिंजो आहे, उनजो खाइणु पंहिंजो आहे, उनजो ॻाल्हाइणु पंहिंजो, उहो निरालो माण्हू आहे। ऐं ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे। हाणे उहो तशरीह उनजो कोन था कयूं, पर माना उन ॻाल्हि ॿुधाए पियो त आम माण्हू खां उहो बिल्कुलु जेको मुख़्तलिफ़ आहे, उहो ख़ासि माण्हू आहे। ऐं शींहनि जा धण न थींदा आहिनि, ऐं न को हंजनि जा वलर थींदा आहिनि, न को मोतियुनि जूं ॿोरियूं थींदियूं आहिनि। ऐं साधू बि ईअं ई हूंदो आहे, उहो साधू अकेलो अकेलो निरालो। ऐं उनखे जेके जग सां हलणो पवंदो त हले पियो, पर पोइ उहो केॾी कंहिं महिल लतीफ़ साईं वांगुरु चवंदो पियो त हंजनि सी हेकार जे गुड़ करे निहारी, हंजनि सी हेकार जे गुड़ करे निहारी त बगनि सी ॿियार ॿेलनि ॿुधी कॾहिं। लाज़मी आहे जेके साधू आहिनि, जेके सुठा माण्हू आहिनि, जेके उहे भले अटे में लूणु हुजनि पर हलंदा त हिते माण्हुनि सां गॾु। ऐं माण्हुनि सां गॾु जॾहिं उहे हलंदा त उहे बि जेको आहे माण्हुनि सां गॾु माण्हू आहिनि लिकाबड़नि लोक में। ऐं पोइ उन में जेकॾहिं को माण्हू उनखे ईअं ॿग वांगुरु ॾिसी थो विझे त पोइ उनखे ॾुख थो थिए, पोइ तॾहिं उनखे चवे थो त हंजनि सी हेकार, असीं हंज आहियूं, असीं ॿग न आहियूं, कांग न आहियूं।
असां सां जेकॾहिं तूं हिकिड़ो दफ़ो बि जेकॾहिं तूं असां सां मिली, असां सां जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो बि तूं जेकॾहिं ॻाल्हाई असां सां, त तुंहिंजो जेको इहो जेको रवैयो आहे घटि में इहो जेको ख़तमु थी वञे हलो। चई ॾिसो त सिंह, हा, त सभु बन तो चंदन नहीं, चई सूरा का दल न आहे। चई सूर्यनि जो जेको आहे सो दल न थींदी आहे, उन्हनि जी यकी जेको आहे सो टोट फौज न थींदी आहे। दल चवंदा आहिनि न फौज खे। चई त सभु बन तो चंदन नहीं, उहो चंदन जेको थींदो आहे उहो किथे किथे थींदो आहे, कंहिं कंहिं जेको आहे सो ॻोठ में थींदो आहे। असांजे त मुल्क में घटि में मूंखे त कोन थो थिए, पाकिस्तान में किथे चंदन हुजे, हिंदुस्तान में आहिनि, दुनिया जे ॿियनि इलाइक़नि में बि हूंदा, ऐं हिते बसि पोखियूं कोन था, उनजे करे कोन था थियनि, असां को तजुर्बो कोन कयो आहे। तो कबीर साहब थो चए त सभु बन तो चंदन नहीं, चए तो सूरा का दल न आहे। चई सभु समुंदर मोती नहीं, चई सॼो समुंड जेको आहे मोतियनि सां भरियल न आहे। मोती ॻोल्हणा पवंदा, मोती किथे किथे थींदा आहिनि, चई मोती। चई त यूं साधू जग मां आहे। चई साधू जेको आहे उहो जग में बि ईअं ई आहे। तो साधू बि ईअं जेको आहे साधुनि जा बि ईअं टोला हुजनि, साधुनि जा बि के वलर हुजनि, सॼो ॻोठ को साधुनि जो हुजे, सॼी का ज़ात आहे उहा सॼी ज़ात साधुनि जी हुजे, पोइ को साधु हूंदो आहे फलाणो माण्हू चङो आहे। ऐं सूर्यनि जी बि का यकी फ़ौज न थींदी आहे, उन सॼी फ़ौज में को बहादुर हूंदो आहे, को कमांडर हूंदो आहे, उनजी तारीफ़ थींदी आहे उनजी। माना त सॼी जेका वणकार आहे, माना सॼी दुनिया में ओभर त लाइ केतिरी आहे। चई सॼी जेका वणकार आहे उहा चंदन न थींदी आहे, चंदन किथे किथे थींदो आहे। माना इहे ख़ुशूसियतूं ॿुधाए थो उन्हनि माण्हुनि जो, जेके माण्हू जिन माण्हुनि खे असीं सूफ़ी सॾियूं था, किन माण्हुनि खे साधू सॾिजे थो, किन माण्हुनि खे इनकलाबी सॾिजे थो, उन्हनि माण्हुनि खे चई उहे ईअं आहिनि जीअं सूर्य आहे, उहे बि जेको आहे फ़ौज में जेको आहे कंहिं ॻोठ में को जेको आहे सो, ऐं माना खाटाऊ पुटु बि को हूंदो आहे, सभु जा सभु जेके चङा कोन हूंदा आहिनि ईअं। ऐं ईअं जे साधू बि को जेको आहे सॼी दुनिया में एकड़ वेकड़ हूंदो आहे। ऐं महिरबानी तव्हांजी, तव्हां लतीफ़ साईं जी इन कचहरी में आहियो, ऐं कबीर साहिब खे तव्हां ॿुधो, ऐं हीउ जेको सफ़रु आहे जेको विज़डम जो, इल्म ऐं ॾाप जो, इहो जारी रहंदो, ऐं तव्हांजो इंतज़ारु रहंदो, ऐं इहो सफ़रु वरी बि जारी आहे। सुभाणे तव्हांखे कबीर ॿुधाईंदासीं, लतीफ़ ॿुधाईंदासीं, ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। ऐं तव्हांखे बि इहा दरख़्वास्त आहे कि तव्हां बि असांखां जेको आहे सुवाल पुछो, सुवाल लिखी उमाणियो, ऐं कहिड़ा ज़िंदगी जा मसइला जेके तव्हांखे सम्झ में कोन था अचनि या ॾुखिया आहिनि, जेके मुंझारा आहिनि असांजी ज़िंदगी में, छो त हिननि माण्हुनि जो मक़सदु ई इहो आहे। हीउ माण्हू, पर ॻाल्हि इहा आहे त तासीं उपट मां हट जासीं पुछाऊ पैदा थिए। जेसिताईं को पुछाऊ पैदा न आहे, ईअं दुकानु खोले वेही रहिजे, अजायो टाइम विञाइजे, उन लाइ तासीं उपट मां हट जासीं पुछाऊ पैदा थिए। पर चई माणक उते मटिजे पारखू पारस जा। चई माणक उते मटिबो जिते पारस जा पारखू हुजनि। महिरबानी तव्हांजो, वरी जेको आहे सो ॿिए वारे मिलंदासीं।